वक्त जे वहकरनि जी कड़ी उमरकोट उभरे पियो या उजड़े पियो। ही कालम मूं ताईं पहुतो आहे असांजे मुर्शिद साईं गुलाम हैदर शाह जो। वॾड़ा ॻाल्हियूं कंदा हुआ त उमरकोट पंहिंजे सुकून सहप ऐं रवादारी सबब सुञाणप रखंदो हो। कॾहिं तहलके तौर त हाणे वरी ज़िले हेड क्वार्टर तौर हिते हमेशा अमन अमान जी सूरतहाल बहितर रही आहे। ही हिकु अहिड़ो रवादारी जो रूप हो जिते हिंदू ऐं मुस्लिम कारोबार खां वठी गमनि ऐं ख़ुशियुनि ताईं तोड़े मज़हबी ॾिहाड़नि में हिक ॿिए सां हर मुमकिन सहकार कंदा हुआ। हितां केतिरियूं ई सियासी समाजी मज़हबी ऐं अदबी कदावर हस्तियूं पैदा थियूं जिन पंहिंजो मंता कारायो जीअं दुनिया में तब्दीली ईंदी वई। टी मौसमनि बि पंहिंजा रंग मटाया ऐं इंसाननि जा रवैया बि साॻिया न रहिया। मज़हबी चिटा भेटी शुरू थी वई ऐं ॿाहिरां ईंदड़ नज़रिया फ़िरक़ेवारियत जी शिकल अख्तियार करे कंदा विया। एतिरे क़दर जो मिठास ऐं मेल जोल में सख़्ती अची वई। हर को पंहिंजी जमायत ऐं अक़ीदे मूजिब सुञाणप ज़ाहिर करणु लॻो। नतीजे तौरु नरमी ऐं शाइस्तगी जी जाइ ते चिड़ ॾियारींदड़ तक़रीरनि तबाही मचाए ॾिनी। घर घर इल्म ऐं अकुल खां ख़ाली बहस मुबाहिसा शुरू थी विया ऐं अक्सरियत तोड़े अक़लियत वारा उनवान नुमाया नज़र अचण लॻा। इहा सूरतहाल अॻिते हली बिरादरियुनि में सरदारियत ऐं चंग मुड़सी जी जंग बणिजी वई ऐं इताद भंजा जो शिकार थियो, जंहिंमें पीरनि बि पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं जमायती जामा जोड़िया। वॾनि खे ॾिसी नंढड़ा बि उन रीस में शामिल थी विया। जॾहिं समझदार ऐं दाना राज भाग जा मुड़ुस राही थिया त उन्हनि जे जाइ ते अणॼाण ऐं लालची माण्हुनि तोड़े संदन चापलूस टोलनि कब्ज़ो करे वरितो। उन्हनि राज भाग खे त निभाग में सुम्हारे छॾियो, पर इंतज़ामिया खे बि पंहिंजी कंट्रोल में रखण लाइ अहिड़ा मलाखड़ा मचाया जो इंतज़ामिया खे बि उन रोश ते हलण खां सवाइ ॿियो रस्तो नज़र न आयो। कुर्सी जी हासिलात लाइ अहिड़ियूं मुंडियूं मतियूं जो काठ बि सोन जे रेट ते विकामजण लॻो ऐं बेमौसमी फरमाइशूं पूरियूं करण लाइ मोतमार निशा आम थिया। चोर ऐं चौकीदारनि हिकिड़े ई कतार में बीठल नज़र अचण लॻा। मख़सूस माण्हुनि खे अहिड़ी नियत सां अॻिते आंदो वियो त जीअं इंसानियत जी भलाई बदिरां ॿियनि जी दिलि ऐं जिगर जलाइण लाइ जतन कया वञनि ऐं फरमाइशी प्रोग्रामनि अथरादू मोहबतनि में वाहियात हरकतनि हिकु वैशी पणे खे जनम ॾिनो, जंहिंजो नतीजो अॼु सॼे समाज में गंदगी जी सूरत में पखिड़ियल आहे। हाणे त दरसगाहनि ऐं तइलीमी इदारनि खां वठी क़ब्रस्ताननि ताईं सभु मंशियात जा अॾा बणिजी चुका आहिनि। फुर ऐं वारदातनि जे रोकथाम हाणे हिकु ख्वाब बणिजी वई आहे। उते CCTV कैमराऊं बि बेअसर आहिनि। असां उन ख़ुशि फ़हमी में आहियूं त इहो असर रुगो ॿियनि सां पियो थिए, पर ख़बर नाहे त कॾहिं केरु उनजो शिकार बणिजी वञे। जेकॾहिं असां पंहिंजे नस्ल ऐं माॻ खे बद नज़रे खां बचाइण चाहियूं था त पोइ बिना कंहिं तफ़रीक असद ऐं बहस जे हर कंहिंखे पंहिंजाइप जो अहसासु करणो पवंदो। हिन तहरीर खे हिकु इस्लाही कोशिश तौरु ॾिठो वञे त जीअं असां पंहिंजो पाण खां इस्लाह शुरू करियूं। जेकॾहिं असां ईअं कयो त पोइ मुस्तक़बिल ऐं असांजा बचड़ा सरेआम नीलाम न थींदा। वक्त जे वहकरनि जी कड़ी उमरकोट उभरे पियो या उजड़े पियो। ही कालम मूं ताईं पहुतो आहे असांजे मुर्शिद साईं गुलाम हैदर शाह जो।